नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां। हिंगोरजा थाणे जी हद बाला सेठार जे रहवासियुनि सहता बिरादरी जे माण्हुनि जो पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो, इंसाफ़ जी घुर। रिपोर्ट मूजिबि हिंगोरजा बाला सेठार जे रहवासियुनि सहता बिरादरी जे माण्हुनि जो पुलिस एहलकार ज़मीर ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिंगोरजा थाणे जो पुलिस एहलकार ज़मीर सरकी रोड ते ड्यूटी करण दौरान ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे रोके गाॾी कागज़नि ऐं ॿियनि बहाननि सां ब्लैकमेल करे फोरलुट कंदो आहे ऐं हाणे हुन असांजे नौजवान वाजिद सहतो खे रोड ते रोके ब्लैकमेल करण जी कोशिश कई ऐं पैसा घुरिया। एहलकार खे पैसा न ॾियण तां पुलिस एहलकार धक हणी असांजे नौजवान जा ॾंद भञी ज़ख़्मी करे छॾियो आहे, जेको मुतासिर अस्पताल में दाख़िल आहे। हुननि SSP खैरपुर DIG सखर खां मुतालबो कंदे घुर कई त राशि एहलकार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।